अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। साईं अॼु को 15 साल अॻु में बि ॿ वण हुया, कंडी ऐं बेदमुश्क। ऐं हिते हिकिड़े चाचे जी कैंटीन हूंदी हुई, उहो हिन कुंड में ज़ूलाजी वारे डिपार्टमेंट जी कुंड में हाणे ख़तम थी चुकी आहे। असां हिते साईं कुर्सियूं रखी वेहंदा हुआसीं अॼु को 15 साल अॻु, 2004, 5, 6, 7 हिते वेहंदा हुआसीं। कुंड तो कैंटीन हूंदी, समोसा ऐं कट। हेॾे ज़ूलाजी में दोस्त पढ़ंदा। हे अॻे साम्हूं कैंटीना न हूंदी, हाणे त पूरी मीना बाज़ार खुली वई आहे। हो साम्हूं फिशरीज़ डिपार्टमेंट हूंदो दोस्तनि जो। सियारे में हिते उस ते जीअं हिते वेंदा हुआसीं, हितां वेही करे नज़ारा कंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं अचनि वञंदा माण्हू, हे हो माण्हुनि खे ॾिसंदा हुआसीं, सवली सिंधी में चवां ताड़ींदा हुआसीं। हे साम्हूं असांजो डिपार्टमेंट हूंदो IT। अॻे शेड बेड पार्किंग न हुयो, हाणे आबादी वधी वई आहे, ॿार वधी विया आहिनि, शयूं वधी वियूं आहिनि, कैंटीना हणणा पूरी बाज़ार खुली वई आहे हिते ॼणा। अॻे न त हिते कुझु न हूंदो, हिते वेंदा हुआसीं साईं। हे निशानी हूंदी असांजी, हीअ कंडी बेदमुश्क। और जूस वारो अॼु ई आहे, कमंद जो जूस क़िस्मत सां पींदा हुआसीं। बाक़ी समोसो ऐं कट हितां ईंदो, उहे बि ॾींहं हुया। बिल्कुलु साईं, अलाह जी महिरबानी आहे। इंशाल्लाह साईं, इंशाल्लाह मां रखां थो शाम 5-6 बजे CC जे लॉन ते हॉस्टलरनि सां मिलंदासीं। हिते अचण जो मक़सदु हिकु ई हूंदो आहे मुंहिंजो, हिते जेके शागिर्द पढ़नि था हुननि खे जीअरी मिसाल या पंहिंजे तजुर्बात सां ॻाल्हियूं ॿुधायनि, सेखारनि। भई खाए पीए त हर को पंहिंजे नसीब सां थो, हर को पंहिंजे मुक़दर सां खाए पीए थो पियो। पर हिते आयो आहियां त मां जो थोरो बचड़नि खे सेखारे छॾियो, ॿुधाए छॾियो त अॻे बा ज़िंदगी आसान आहे अगरि थोरी महिनत कयो त, थोरी जुस्तजू लगन। हा अचां थो रखो हेॾे, ठीकु आहे। हिन ई धरती तो जीअं हाणे हे बलूंगड़ा घुमंदा था वतन, असां बि ईअं ई घुमंदा। हे ॾिसो न, हे शागिर्द, हाणे मज़ा अथनि जाम शागिर्दनि जा। हाणे माहौल थोरो ओपन थी वियो आहे, गाॾियूं वाॾियूं वधी वियूं आहिनि। अॻे हिकु अधु गाॾी हूंदी, हाणे गाॾियूं ई जाम आहिनि छोकिरनि जूं, लय थी वई आहे, मोटर साइकिलियूं अची वियूं आहिनि, काफ़ी तरक़ी थी वई आहे। ॿार तॾहिं बि रूंगट राड़े में वेठा आहिनि त साईं कुझु बि न आहे, अथनि गंज। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। बसि जाम शोरे जी हवाउनि में हाली फ़िलहाल घुमूं था पिया। ॾिसो न केॾी आबादी थी वई आहे, हाणे कमु चढ़ी हलियो आहे। हे साईं असां जूस वारो उहो ई अॼु अथव, पर हाणे तरक़ी करे अॻे छड़ो कमंद जो हूंदो आहे, त हाणे फल फ्रूट बि रखिया अथई। काॾे कयो हे साईं उस्ताद अॼु बि असांजो साथ ॾिनी बीठो आहे। साईं महिरबानी, कुर्ब। बसि साईं हाणे फ़र्क़ु छड़ो इहो अची वियो आहे, अल्हम्दुलिल्लाह गाॾियूं अची वियूं आहिनि पाण वटि। वालेकुम सलाम साईं। अरे दादान शाह बाबा काथे हैं प्यारा? कोटड़ी काॾे पहुची, काथे पहुचा? मां हिकिड़ो अकेलो सर आहियां हिते बि साईं। है दोस्त मोहम्मद, वालेकुम सलाम। बस साईं जिंदगी जा एहसान। चवंदा साईं क़िस्मत हिकु दफ़ो ॿीहर जाम छोरे वठी आई आहे। काफ़ी दोस्तनि खे साईं सवाल आहिनि, अमेरिका छॾे आयो आहियां। न बाबा, अमेरिका केरु छॾींदो? कुछ कम हितो हलन था, रिमोटली कयूं था पिया।
न त अमेरिका के काथे केर छॾींदो आहे। असल में हेड़ी जाइ ॾिसण में न हिते अचण में न पंहिंजा उहे पुराणा ॾींहं यादि ईंदा आहिनि जॾहिं असां हिते पंधु घुमंदा हुआसीं। वॾी महिरबानी अदा कुर्ब। ईअं नोट्स वठंदा हुआसीं, हे चाट वारा जूस वारा उहे बि ॾींहं हूंदा। यूनिवर्सिटी जी लाइफ यूनिवर्सिटी आहे। जंहिं बि दोस्त खे मौक़ो मिले न यूनिवर्सिटी ज़रूर वञो पढ़णु। पैसा न बि हुजनि न तॾहिं बि वञो, गुज़ारो थी वेंदो आहे। हिमत कयो सिर्फ़। पर वे न सुभाणे मां यूनिवर्सिटी न ईंदुमि यार, सुभाणे मां न ईंदुमि, ॿिए ॾींहुं ईंदुमि वरी। कुछ लेक्चर्स आहिनि महिराण यूनिवर्सिटी में आहे, पर अॼु शाम इंशाल्लाह अवेस पौड़ छा थो चई प्यारा शिकारपुर न न न साईं शिकारपुर में बि अचां, गामूंडे अचिणो आहियां, मथे हफ़्ते में बि अचां। हमाद शेख साहब बिल्कुलु साईं एयरपोर्ट ते थी मुलाक़ात, थैंक यू सो मच। हे भी साईं जिंदगानिया दोस्तन जा कचेरा। स्टूडेंट लाइफ में साईं तजुर्बो निल बटा निल हूंदो आहे, पर ॻाल्हियूं अहिड़े ददके सां कंदा आहियूं ॼणा ख़बर ई असांखे आहे। अगाड़े वेठो हुअमि कुझु शागिर्दनि सां, ॻाल्हियूं ईअं करनि पिया मीडिया कम्युनिकेशन जूं। मां